नाज़रीन बुलेटिन शुरुआत में अवां खे आम ख़बरूं त पीटीआई चेयरमैन इमरान खान जी लाहौर जे थाणे ते दाख़िल 3 केसेस में हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कई वई आहे। बिल्कुल नाज़रीन, अवां खे अपडेट कयो पिया। इमरान खान सख्त सिक्योरिटी में लाहौर जे रेसकोर्स थाणे ते दाख़िल 3 केसेस में हिफ़ाज़ती ज़मानत लाइ दहशतगर्दी तौर अदालत में पेश थियो। इमरान खान दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो त रेसकोर्स थाणे ते दाख़िल 3 केसेस में खेसि गिरफ़्तार करण जो ख़दशो आहे। अदालत खे इस्तदा आहे त हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कई वञे। अदालत दलील ॿुधण बाद इमरान खान जी 4 अप्रैल ताईं उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अवां खे अपडेट कयूं त पीटीआई चेयरमैन इमरान खान जी लाहौर थाणे जे दाख़िल 3 केसेस में हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कई वई आहे। अवां खे ॿुधायूं त इमरान खान सख़्त सिक्योरिटी में लाहौर जे रेसकोर्स थाणे ते दाख़िल 3 केसेस में हिफ़ाज़ती ज़मानत लाइ दहशतगर्दी तौर अदालत में पेश थियो। इमरान खान दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो त रेसकोर्स थाणे ते दाख़िल 3 केसेस में खेसि गिरफ़्तार करण जो ख़दशो आहे। अदालत खे इस्तदा आहे त हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कई वञे। अदालत दलील ॿुधण बाद इमरान खान जी 4 अप्रैल ताईं उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अवां खे अपडेट कयो पिया। समापात में पुलिस तशद्दुद केस में दहशतगर्दी तौर अदालत इमरान खान जी 4 अप्रैल ताईं ज़मानत मंज़ूर कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे खुदा बख्श जन जी। खुदा बख्श, ज़मान पार्क ऑपरेशन के हवाले से जेके इमरान खान ते केस कया विया हुआ उन्हनि जी अॼु सुनवाई हुई, जंहिंमें पीटीआई तरफ़ां अदालत के गुज़ारिश कंदे जेको आहे अबूरी ज़मानत की दरख़्वास्त ॾिनी वई हुई। अदालत जेको आहे सो पीटीआई चेयरमैन इमरान खान जी गुज़ारिश ते वकीलन जी दलीलनि खां पोइ 4 अप्रैल ताईं अबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे ऐं इंतज़ामिया खे हिदायत कई आहे त जेको इमरान खान खे गिरफ़्तार न कयो वञे। जॾहिं त इन खां अॻु कल्ह 5 केसनि में पीटीआई चेयरमैन इमरान खान जी जेको ज़मानत आहे उन में वाद कई वई हुई ऐं अॼु जेको आहे 2 केसनि में इमरान खान जी अबूरी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। ॿिए पासे जेको आहे पीटीआई चेयरमैन इमरान खान अॼु हिकु वॾे जलसे खे राति ख़िताब कंदो जेको लाहौर मीनार पाकिस्तान ते रखियो वियो आहे। जी खुदा बख्श, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।